वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ बेनज़ीर समाजी तहफ़्फ़ुज़ बैंक अकाउंट जो इफ़्तिताह करे छॾियो आहे, जॾहिं त प्रोग्राम जी चेयरपर्सन शाज़िया मरी बि उन मौक़े ते साणुसि गॾु हुई। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ ऐं शाज़िया मरी पारां मुस्तहक़ औरतुनि में समाजी तहफ़्फ़ुज़ अकाउंट किट्स विरायूं वयूं। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो दायरो वधाइण जी ज़रूरत ते ज़ोर ॾींदे चयो त हिन प्रोग्राम जो मक़सदु मुआशिरे जे कमज़ोर तबिके ऐं माण्हुनि खे पंहिंजे पेरनि ते बीहारणु आहे। संदसि चवणु हो त हिन प्रोग्राम लाइ जेतिरो बि सहकार कजे घटि आहे। हिन प्रोग्राम सां असां पंहिंजे ॿारनि खे स्कूलनि ऐं कॉलेजनि में तालीम ॾियारणु ऐं मुआशिरे जे मुस्तहक़ माण्हुनि जी मदद जे क़ाबिल थी सघंदासीं। बेनज़ीर समाजी तहफ़्फ़ुज़ बैंक अकाउंट्स जी इफ़्तिताही तक़रीब बैदि शाज़िया मरी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे मुस्तहक़ औरतुनि खे ख़िताब कयो। शाज़िया मरी जो चवणु हो त 2008 में सदर आसिफ ज़रदारी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे विज़न जे रोशनी में इहो प्रोग्राम शुरू कयो। ख़्याल रहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत जेके समाजी प्रोटेक्शन बैंक अकाउंट खोलिया पिया वञनि, उन्हनि जे ज़रिए मुस्तहक़ औरतुनि खे सिधीअ रीति वज़ीफ़ो मिली सघंदो। मुस्तहक़ औरतुनि खे पंहिंजी बैंक पाण चूंडण जो इख़्तियार हूंदो त हू कहिड़ी बैंक में अकाउंट चाहिनि थियूं ऐं अहिड़ीअ रीति खेनि बैंक जो ATM कार्ड ऐं चेक बुक ॾिनो वेंदो। चेक बुक या ATM कार्ड ज़रिए मुस्तहक़ औरतूं सिधीअ रीति रक़म हासिल करे सघंदियूं। उन खां अॻु रक़म ॾियण जो जेको तरीक़ेकार आहे, उन सां डिवाइस माफ़िया फ़ाइदो वठंदे रक़म मां कटौती करे रही हुई ऐं अदायगी मर्कज़नि ते औरतुनि जी ॿीह सबबि पिणु मसइला पैदा थी रहिया हुआ।